जी अस्सलाम वालेकुम। असां पंहिंजो अॼु जो लेक्चर जेको आहे सिंधी जो उहो शुरू करे रहिया आहियूं। ऐं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां त हीउ जेको असांजो अॼोको लेक्चर आहे, इहो असांजो जेको डेमो जो आहे लेक्चर जी सीरीज़ हुई उनजो आख़िरी आहे। अगरि तव्हां मां केरु असांजो हीउ लेक्चर जेके आहिनि सेशन जेको बि आहे सी एस एस जे लाइ, उहो सी एस एस जेका आहे, उन में ॿ सब्जेक्ट आहिनि सिंधी जा, बल्कि हिकु आहे जेको सिंध वारी सी सी आहे पी सी एस आहे, उन में ॿ सब्जेक्ट आहिनि। हिकु सिंधी जनरल आहे जेको कंपलसरी आहे, ऐं ॿियो सिंधी लिटरेचर आहे, उहो ऑप्शनल आहे। जॾहिं त सी एस एस में सिर्फ़ु हिकु आहे, उहा आहे हिस्ट्री ऑफ सिंधी लिटरेचर। उनजी असांजी जेको हीउ सेशन हुयो, मैडम पारस मीराणी ऐं आउं इमरान अली मीराणी। कुझु टॉपिक मैडम पढ़ाईंदी, कुझु टॉपिक मां पढ़ाईंदुसि। हीअ असां सीरीज़ जेका रखीसीं 2 खां 3 लेक्चर कुझु जेके आहिनि उहे एज़ अ डेमो ख़ातिर। उन जो ही लास्ट लेक्चर आहे। जंहिंखे बि जॉइन करिणो आहे उहो मूंसां मुंहिंजे नंबर ते तव्हां सभिनी वटि आहे 0333296635। इन नंबर ते राब्तो कंदा अॼोको ही लेक्चर अटेंड करे, अगरि तव्हांखे ही सेशन जॉइन करिणो आहे त। अच्छा, शुरू था कयूं। ही जेको पहिरियों पहिरियों मुंहिंजो लेक्चर हुयो डेमो वारो, छो त मां थोरो बसि 5 मिंटनि जे अंदरि फास्ट में जेको कुझु मां पढ़ायो उनखे रिवाइज़ कंदुसि। अच्छा, ही कंहिंजो माइक अञा ताईं खुलियल आहे, मां हिकिड़ो मिंट चेक करे वठां। ठीकु आहे, ठीकु आहे, माइक बंदि थी विया सभिनी जा। अच्छा, मां चयो त जेके मुंहिंजूं मार्कूं जेके 85 मार्कूं रहियूं आहिनि, ऐं 81 सी एस एस जे पेपर सिंधी हिस्ट्री लिटरेचर वारे में सी एस एस में, ऐं 85 मुंहिंजूं रहियूं आहिनि सी सी यानी कि सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारे में। त जेको राज़ हुयो मुंहिंजे मार्कुनि खणण जो, उहो तव्हांजी जेका ॿोली आहे, लिखत आहे, उनखे अदबी बणाइण, उन में सुठनि सुठनि लफ़्ज़नि जो इस्तेमालु करणु, इहो ई हुयो मुंहिंजो राज़। मां इहो जेको पहिरियां पंहिंजे 2-3 लेक्चरनि में ॿुधाए चुको आहियां। लिखण जो तरीक़ो आहे, फन आहे। मिसाल हिते तव्हांखे मुख़्तलिफ़ तरीक़ा नज़र अचंदा। शेख अयाज़ जो असुलु नालो कीअं ॼाणाइजे, इहे 2-3 मुख़्तलिफ़ तरीक़ा जेके मां पहिरें लेक्चर में ॿुधाया हुया। उन खां पोइ जोगी जाॻायो सुतोसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि संदे पिरियां पेचरे। असां हिकिड़ी पहिरें पहिरें लेक्चर में मां कुझु शाइरनि जी, कुझु बैतनि जी सम्झाणी जेका आहे उहा पेश कई हुयमि। उन खां पोइ हीउ जेको जोगी जाॻायोसि उनजी सम्झाणी हवालो, त तव्हांखे पेपर जेको सी सी आहे सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारी, उन में जेको सिंधी जनरल आहे पेपर, उन में शाइर ईंदा आहिनि, बैत ईंदा आहिनि। शायदि 8 बैत ॾिनल हूंदा आहिनि। उन्हनि 8 मां तव्हांखे 5 बैतनि जी सम्झाणी जेका आहे उहा रिकॉर्ड हूंदा आहे, त तव्हां उन्हनि जी ट्रांसलेट करे उनजी सम्झाणी पेश कयो। हाणे उहो तरीक़ो छा हूंदो आहे, पहिरियां तव्हां जेको बि आहे बैत आहे उहो लिखंदव, पेपर में बि लिखंदव। जीअं मां हिते मथे लिखियो आहे, लिखंदव, ईअं ई लिखंदव। उनजे हेठां हवालो लिखंदव त इहो आहे कंहिंजो। उन में ही शेर क्लासिकल शाइरी जी ज़मीन खेड़ींदड़ अज़ीम शाइर काज़ी कादन जो चयल आहे। काज़ी साहब समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर हो। हाणे असुल में ही ॾसणो आहे त बैत आहे कंहिंजो, आहे काज़ी कादन जो आहे। पर इन में तव्हां थोरी घणी न, थोरी जेकॾहिं इंफॉर्मेशन काज़ी कादन जी ॾियणु चाहियो त उहा ॾेई सघो था। जीअं मां हिते नियाज़ समन जे दौर जो वॾे में वॾो शाइर हो। हीअ सम्झाणी हुई जेका पोएं में असां लेक्चर में कवर कई हुईसीं। उन खां पोइ हिकिड़ो ही ॿियो बैत हुयो जेको आहे शाह अब्दुल लतीफ़ भिटाई साहब जो आहे। उनजी असां जेका आहे उहा हवालो बि ॾिनोसीं। ही बैत दुनिया जे ॼातल मञियल ऐं सुञातल सरताज शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जो चयल आहे। भिट जो घोट लतीफ़ कलोड़नि जे दौर जो वॾे में वॾो शाइर हो। हाणे ॾिसो, हिन में नवां सुठा सुठा लफ़्ज़ इस्तेमालु कया आहिनि मां। दुनिया जो ॼातल मञियल ऐं सुञातल। तव्हांखे बि ईअं लफ़्ज़नि जी जेका आहे उहा तलाश करणी पवंदी। पंहिंजी लिखत खे इहे ज़ेवर जेके आहिनि सिंधीअ जा, इहे ज़ेवर आहिनि, इहे ज़ेवर पाराइणा पवंदा। ऐं जॾहिं ज़ेवर तव्हां पाराईंदो त तव्हांजी लिखत जेका आहे उहा सुहिणी ऐं मन खे मोहींदड़ थी पवंदी। ऐं जॾहिं इम्तिहान चेक करण वारे जो मन मोहिजी पियो ऐं उहो राज़ी थी वियो त पोइ छा थींदो? पोइ ॿेड़ा ई पार थींदा। ठीकु आहे, हे उन जा तरीक़ा ॾसिया हुयासीं। ठीकु। उन खां पोइ जेका मां ॿियो लेक्चर हुयो, इहो हुयो असांजो पहिरियों लेक्चर। ऐं ॿिए लेक्चर में मां
सिंधी अदब जो माना कंप्लीट सिंधी अदब उन जो मुख़्तसर जाइज़ो ॾिनो ऐं उहो हिकिड़ो ॾाढो काराइतो लेक्चर हुयो। अगरि तव्हां उहो क्लास अटेंड कयो त बहितरीन, अगरि न अटेंड कयो तो वो मुझे यूट्यूब चैनल ते लर्न विथ इमरान मीरानी नालो आहे यूट्यूब चैनल जो, उन ते तव्हां ॾिसंदो उते उहो रखियल आहे ऐं बहितरीन लेक्चर हुयो। कलाक खां मथे जो लेक्चर आहे। उन में असां बुनियाद ठाहियो आहे सिंधी जी। सिंधी चाहे उहा जनरल हुजे चाहे सिंधी लिटरेचर हुजे, जेके बेस ठाहिबा आहिनि उहे बेस असां उते ठाता आहिनि। ठीकु आहे। हाणे हे लिखत खे पुरअसर बणाईंदड़ इहे मां वरी बि लफ़्ज़ उते बि इस्तेमालु कया हुया। अदब छा आहे, अदब चइबो छा खे आहे, उहो आहे एनसाइक्लोपीडिया जी छा हुई डेफिनेशन, अदब छा आहे मतिलबु, इहो सॼो कुझु असां हुन में बहस कयो हुयोसीं। वरी सिंधी अदब खे असां ॿिनि हिसनि में विरायोसीं, शाइरी आहे, नसर आहे। शाइरी में वरी क्लासिकल शाइरी छा थींदी आहे, असासी शाइरी छा आहे, तमसीली शाइरी छा आहे, उरूज़ी शाइरी छा आहे, जदीद शाइरी छा आहे, मदहिया शाइरी छा आहे, हिजोगोई छा आहे, लोक शाइरी छा आहे, इहे असां हुन में ब्रीफली डिफाइन कया हुया। मां उन खां पोइ वरी गैर अफ़सानवी नसर आहे, वरी अफ़सानवी नसर आहे, इहे ॿ छा थींदा आहिनि, हिन में छा छा हूंदो आहे, इहे बि बयानु कया हुयासीं। हीअ तव्हांखे डेफिनेशन्स नज़र ईंदियूं हूंदियूं क्लासिकल शाइरी जूं। ठीकु आहे। उन खां पोइ तमसीली शाइरी बि आहे। उन खां पोइ हीउ जेको आहे इहो चिच मिच चीचड़ो आहे, ईअं न, चिच मिच चीचड़ो अलाए छा लिखियल आहे, का ख़बर ई कोन थी पवे। पर इहे सिन्फ़ूं आहिनि। कंहिं मूंखां पुछो त सिन्फ़ जो मतिलबु छा आहे। सिन्फ़ ईअं सम्झो हिकिड़ो जेको क़िस्म आहे, शाइरी जो क़िस्म आहे। ठीकु आहे। उन शाइरी जे क़िस्म जी बीहक पंहिंजी जोड़ जक उहा अलॻि अलॻि हूंदी आहे, मौज़ू उनजो अलॻि हूंदो आहे। इन खे असां, इहो बि तव्हांजे सिलेबस जो हिसो आहिनि। उन में क़दीम सिन्फ़ूं आहिनि, जदीद सिन्फ़ूं आहिनि, इहे तव्हांखे पढ़णियूं पवंदियूं ऐं असां हिनखे पढ़ाईंदासीं। हे जेके बि तव्हां नज़र अची रहियो आहे त इहे सभई न, पर उन में जेके सिलेक्टेड आहिनि उहे बि मां तव्हांखे ॿुधायां थो। उन खां पोइ सिंधी अदब जा जेके मुख़्तलिफ़ दौर आहिनि उन्हनि जो असां जाइज़ो वरितो हुयोसीं। सूमरनि जो दौरु, समन जो दौरु, अरगोननि, तुर्खाननि, मुगलनि जो दौरु, कलोडनि जो दौरु, टालपुरनि जो दौरु, अंग्रेज़नि जो दौरु, इन खे असां ब्रीफली ॾिठो होसीं। हाणे हिन में ॾिसंदो त हिन जे हेठां, हर हिक जे हेठां उन दौर जा जेके आहिनि उहे शाइर लिखियल आहिनि। हे वरी हिते असां समरी पेश कई हुईसीं त सूमरनि जो दौरु, उन जा कुझु जेके आहिनि उहे कैरेक्टर्स हे, ऐं उन खां पोइ सिन्फ़ूं कहिड़ियूं कहिड़ियूं, यानी शाइरी जूं कहिड़ियूं कहिड़ियूं टाइप्स आहियूं। रज़मिया शाइरी आई, यानी कि जंहिंजो मौज़ू जंग हूंदो आहे, जंग ते जेका शाइरी कई वेंदी आहे। गिनान आया, गिनान में यानी कि मज़हबी शाइरी हूंदी आहे, जंहिंमें पीर सदरदीन जा जेके गिनान आहे मशहूरु हुया। उन खां पोइ गीच हुयो, यानी कि सेहरो, सेहरो जेका मुर्खा शेखिण मशहूरु हुई सूमरनि जे दौर में, उन जा जेके सेहरा गीच जेके मशहूरु हुई। इहो ब्रीफली असां सभिनी दौरनि जो ईअं जाइज़ो वरितो हुयोसीं। समन जो दौरु हे तव्हांखे साम्हूं नज़र अची रहियो आहे। उन खां पोइ अरगोननि जो दौरु, कलोड़नि जो दौरु। हाणे हिन जी हर हिक जे दौर जे हेठां मां उनजो वॾो वॾो शाइर बि लिखियो आहे। त अरगोननि जे दौर जो वॾो शाइर शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारो, जंहिंखे सिंधी अदब जो चासर सॾिबो आहे, सिंधी अदब जो विहाऊ तारो बि सॾिबो आहे। ऐं हीअ कुझु हुक्मरान लिखिया हुया। उन खां पोइ हीअ जेके ॿिया आहिनि। ठीकु आहे। उन खां पोइ कलोड़ा दौरु, कलोड़नि दौर में काफ़ी जेके आहिनि उहे सिन्फ़ूं, वायूं वग़ैरह ही हो सभु कुझु आयो। त इन्हनि खे असां पोएं लेक्चर में डिस्कस करे चुका आहियूं। टालपुरनि जो दौरु, अंग्रेज़नि जो दौरु, इहे थी विया। हाणे असां इतां पंहिंजो सफ़र अॻिते जारी रखंदासीं। ठीकु आहे। ऐं इन सफ़र में तव्हां मूंसां गॾु गॾु आहियो, या वरी मां तव्हां सां गॾु आहियां, ॻाल्हि साॻी आहे। अॼु कुझु ॻाल्हियूं बि अहिड़ियूं थींदियूं, यानी तव्हां मां तव्हां हिकु ई ॻाल्हि आहे। हाणे इहे लफ़्ज़ जेके मां ॻाल्हायां थो, तव्हां, मां यानी तूं यानी मां, असां हिकु आहियूं। अच्छा, इन जो बि ॻाल्हाइण जो जेको मां हिते छो इहो लफ़्ज़ इस्तेमालु कयो, इहो तव्हांखे अॻिते ख़बर पइजी वेंदी। हाणे हीउ जेको सिलेबस आहे, इहो सिलेबस आहे तव्हांजो जेको आहे PCS जेका आहे, सिंध पब्लिक सर्विस कमीशन वारी CC आहे, उन जे सिंधी जनरल जो आहे, सिंधी जनरल। बाक़ी जेको सिंधी लिटरेचर आहे उहो CSS में बि साॻियो सिलेबस आहे, त CC सिंध वारी उन में बि साॻियो ई आहे। हाणे ही सिंधी जनरल कंपलसरी आहे, हर हिकु शागिर्द हिन पेपर खे फेस कंदो। अगर वो उर्दू स्पीकिंग आहे तो वो उर्दू ऑप्ट कंदो, न त सिंधी हुनखे जेकॾहिं सिंधी आहे त सिंधी। हाणे हिन में छा आहे, हिन पेपर में उम्मीदवार खां ॿोली जी बुनियादी ॼाण
ॿोली जे दुरुस्त इस्तेमाल, वाहिद जमो, ज़िद, इश्तिकाक वग़ैरह सां गॾु सूरत ख़ती जा मसइला, ग्रामर जी बुनियादी ॼाण ऐं तशरीह बाबति सवाल पुछा वेंदा। तर्जुमेकारी जे फ़न बाबति पिणु उमेदवार खे मालूमात हुजणु ज़रूरी आहे। उमेदवार खां कुझु जुमलनि जी सिंधी मां अंग्रेज़ी या अंग्रेज़ी मां सिंधी में तर्जुमो करायो वेंदो। हाणे ग्रामर में छा आहिनि, ॻाल्हाइण जा जेके 8 लफ़्ज़ आहिनि, इस्म आहे, ज़मीर आहे, सिफ़त आहे, ज़र्फ़ आहे, हर्फ़ जर आहे, हर्फ़ निदा आहे, हर्फ़ जुमिलो आहे, इहे सभु असां पढ़ंदासीं। उन खां पोइ वरी ख़ासि जेको ॾिनो आहे त फ़इल जूं सूरतूं, फ़इल जूं सूरतूं बि जेके आहिनि असां उहे बि ॾिसंदासीं। बीहक जूं निशानियूं जेके पंक्चुएशन असां अंग्रेज़ी में चऊं, उहे सिंधी में बि पढ़ंदासीं। ऐं ज़मीरी पिछाड़ियूं, ज़मीरी पिछाड़ी वरी अलाए छा आहे? इहो ज़मीर माण्हू आहे, ज़मीर केरु आहे? माण्हू आहे, शख़्स आहे, उन जी पिछाड़ी। हाणे उन जी पिछाड़ी यानी कि उहो जॾहिं कुराड़ो थींदो, इंतज़ारु कंदासीं जॾहिं ज़मीर कुराड़ो थियो त पोइ ॾिसंदासीं ज़मीर जी पिछाड़ी खुशहाल हुई या ज़मीर वीचारे पई धिका खाधा। त ईअं न आहे, ठीकु आहे, ईअं न आहे। ज़मीरी पिछाड़ियुनि जो अॼु हिकिड़ो मिसाल तव्हांखे शाइरी में अची वेंदो, थोरो उन ते असां गौर कंदासीं। मज़मून आहे, मज़मून तव्हांखे मैडम पारस मीराणी जा एसे में 70 खां मथे मार्कूं ईंदियूं आहिनि। जेको एसे CSS में पास करण बि जेको आहे उहो वॾो मसइलो हूंदो आहे, मैडम जा सुठियूं नंबर ईंदा आहिनि। इन जे करे मज़मून वारो हिसो जेको आहे उहो मैडम तव्हांखे कवर कराईंदी। हिन मां शाइरी, हाणे ॾिसो शाइरी में वधीक कुझु न लिखियो अथऊं। इते हाणे शाइरनि बाबति सवाल थी थो सघे, न त इन मां मोस्टली जेका मुराद हूंदी आहे त उहे बैत, उहे शेर, उन्हनि जी सम्झाणी ॾियो, हवालो ॾियो त कंहिंजो आहे, ऐं गॾोगॾु उन जी सम्झाणी ॾियो, जेको इहो ॾाढो ॾुखियो ऐं ॾुखियो मरल हूंदो आहे, ॾाढो। उन खां पोइ ज़िद, वाहिद जम, मुज़कर मुअनस, इश्तिकाक, चवणियूं, तर्जुमो, इहे तव्हांखे असां कवर करवाईंदा हलंदासीं। हे किताब 4 मकाला। हाणे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधो, 4 मकाला हिते ॾिनो। हाणे हिन 4 मकाला में ॾिसंदो न त नाविल आहे, इन में ड्रामो आहे, नाविल, ड्रामो, मज़मून ऐं हिकु टियों बि, चौथों मुंहिंजे ज़हन तां नथो थो वञे, उहे में माना हर हिक ते मकालो लिखियल आहे त इहो छा हो, कॾहिं हो, कीअं शुरू थियो। त यानी इन मां नाविल खे बि टच करनि था पिया। पहाकनि जी पाड़ ॾाढो मशहूरु किताबु आहे, उन जा बि पेजिस तव्हां स्कैन करे असां WhatsApp ते मोकिलींदासीं। पहाकनि जी पाड़ मां ताकि तव्हांजा जेके पहाक आहिनि उहे न डॉक्टर अब्दुल करीम संदीली जे किताब मां कवर थींदा हलनि। बाक़ी सिंधी नूर ग्रामर, नूर सिंधी ग्रामर, इहो त कवर थी वेंदो पंहिंजो। उन खां पोइ जेको अॼु असां पढ़ंदासीं उहो ही हाणे तव्हांजो जेको आहे, इहो आहे CSS जे सिंधी वारे लिटरेचर जी जेको पेपर आहे उनजो सिलेबस आहे। पर काफ़ी वॾो सिलेबस आहे। सिर्फ़ु उन मां क्लासिकल शाइरनि खे हिते साम्हूं आंदो आहे, ताकि अॼु, छो त असांजो अॼु जो जेको मौज़ू आहे उहो क्लासिकल शाइरी, उन जा जेके शाइर आहिनि ऐं उन्हनि शाइरनि जो जेको आहे शाइरी खे सम्झणो आहे असांखे। हाणे क्लासिकल शाइरनि में कहिड़ा कहिड़ा असांखे ॾिसणा आहिनि? काज़ी कादन, शाह करीम बुलड़ीअ वारो, लुत्फुल्लाह कादरी, मेवन शाह इनायत रिज़वी, शाह अब्दुल लतीफ़ भेटाई, ख्वाजा मोहम्मद ज़मा लंवारी वारो, बेदल, सचल सरमस्त, हमल फ़कीर, खलीफ़ो नबी बख्श, अब्दुल रहीम गिरोड़ी, मिस्री शाह, सूफ़ी सादिक, सामी, थकी पिया, मां त थकी पियो, तव्हां पोइ थकवल आहे न। सामी, अच्छा एतिरा 14, यानी कि 14 असांजा शाइर। असांखे हाणे पेपर करणो आहे। पेपर में जेतिरे क़दुरु मुंहिंजो एक्सपीरियंस आहे त हिकु त काज़ी कादन जो ॾींदा ई ॾींदा, ऐं तव्हांखे 5 करणा आहिनि। हिकु शाह करीम जो ॾींदा, ऐं शाह अब्दुल लतीफ़ भेटाई साहब जा बि 2 ॾेई था सघनि, 3 ॾेई था सघनि, यानी हिकु त कंफर्म आहे। 3 त असांजा हिते थी विया। सचल जो बि ॾींदा, सामी जो ॾींदा आहिनि अक्सर। त असांखे जेके मशहूरु शाइर आहिनि उन्हनि जी शाइरी जी सम्झाणी खे ॾिसंदासीं। ऐं अगरि हिकर असांजी प्रैक्टिस थी वई न उन ते, त पोइ कंहिं बि शाइर जी ॾिन, असल में ही जेके शाइर आहिनि इहे थोरा ॾुखिया आहिनि। बाक़ी अॻिते शेख अयाज़ जी का शाइरी ॾिनो उहो सवलो थी पवंदो आहे। इहे जेके क्लासिकल शाइर आहिनि इहे असल में ॾुखिया हूंदा आहिनि। इन्हनि जी जेका आहे शाइरी, मिसाल शाह अब्दुल लतीफ़ जी शाइरी, तव्हां कीअं उनखे माना खोलियो, कीअं उनखे सम्झो, त शेर आया कहिड़े पर्सपेक्टिव में ॻाल्हाए थो पियो, कहिड़ो मौज़ू अपनायो अथई, इहो ॾुखियो हूंदो आहे।
शाह अब्दुल लतीफ़ हालांकि शायरी में तव्हांखे किस्सो जेको आहे उहो ससुई जो ॿुधाईंदो, पर उन में ॻाल्हि का ॿी हूंदी आहे, उहा ॻाल्हि हिते खोले करे असांखे रखणी आहे। इनशाला हिन में ॿियो ही जदीद सिंधी शाइरीअ जूं सिन्फ़ूं आहिनि जेके असां, हे त जदीद थी वियो, क़दीम खे असां ॾिसूं था, छो त असां क़दीम सां वाबस्तो आहे, त हिन जे करे उन में बैत आहे, वाई आहे, काफ़ी आहे, टीह अखरी आहे, हफ़्ता आहिनि, ॾींहं आहिनि, रातियूं आहिनि, इहे छा आहिनि? इहे ईअं सम्झो मां सवली सिंधी में चवां त टाइप्स ऑफ पोइट्री आहिनि। अगर टाइप्स ऑफ पोइट्री त इन्हनि खे थोरो ॾिसंदासीं त वाई छा हूंदी आहे, वाई ऐं काफ़ी में कहिड़ो फ़र्क़ु हूंदो आहे। अगर सवाल अची वञे त वाई ऐं काफ़ी जे फ़र्क़ ते हिकिड़ो नोट लिखो, त जीअं उहो तव्हां आसानी सां लिखी वञो। टीह अखरी छा थींदी आहे, हफ़्ता छा थींदा आहिनि, इन्हनि खे इंशाअल्लाह कवर कराईंदासीं। हाणे असां चऊं था अॼु जे असांजे पंहिंजे मौज़ू क्लासिकल शायरी। पहिरियां बि क्लासिकल शायरी ते काफ़ी जेका आहिनि असांजी डिस्कशन थी आहे, पर जेकर ॾिसूं त क्लासिकल जेको लफ़्ज़ आहे उन जी माना आहे आला दर्जे वारो, यानी मयारी हुजे, जेको उम्दा हुजे, मयारी हुजे, आला हुजे, माना परफेक्ट हुजे। सिंधी क्लासिकल शायरी खे असासी शायरी बि चयो वेंदो आहे। ऐं पोएं लेक्चर में असां पढ़ी आया आहियूं त असासी शायरी छा हूंदी आहे, यानी बुनियादी शायरी आहे। या बुनियादी यानी कि उनमें बुनियाद जेके आहिनि उहे बयान कया वेंदा आहिनि। उन्हनि में को वाक़ियो अगरि बयान कयो वेंदो त उन वाक़िए जे पुठियां का ॿी माना लिकियल हूंदी, इहा माना बुनियादी शायरी आहे, असासी शायरी आहे। सिंधी क्लासिकल शायरी खे असासी शायरी बि चयो वञे थो, जेका निज सिंध धरतीअ जी पैदावार आहे, जंहिं अमल माणिक पैदा करे अदबी सरमायो पेश कयो आहे, जेको सिंध लाइ क़ाबिल फ़ख्र आहे। हर दौर में, हर लिटरेचर में क्लासिकल दौर उतां थींदो आयो आहे। यानी क्लासिकल दौर मतलब छा, त जंहिं दौर में तव्हांजी उहा लैंग्वेज, तव्हांजी ॿोली, तव्हांजो अदब हिकिड़ो परफेक्ट माना एग्जाम्पल हुजे बाक़ी ज़माने जे लाइ। उन अदब, उन लिटरेचर जी ख़ासियत इहा हुजे तो जो जंहिं बि दौर में पढ़ो त तव्हांखे लॻे त गोया अॼु जो आहे। उन में हिकु त पंहिंजी कंपोज़िशन जे हिसाब सां कमाल ते हुजे, पंहिंजे ॿोली मयार जे हिसाब सां कमाल ते हुजे, ऐं नंबर ॿी ॻाल्हि जेकी इहो कमाल जो माना ख़ूबसूरत हुजे। नंबर ॿी ॻाल्हि त उहो फ़ाइदो ॾे, हर दौर में फ़ाइदो ॾे, दौर मटिजनि पर उन अदब ते को फ़र्क़ु न पवे, इहो क्लासिकल चइबो आहे। ये क्लासिकल तव्हांजी पोएं माना जेका ॿी अंग्रेज़नि जी शायरी आहे उन्हनि में बि आहिनि। इहे इन जे करे हाणे हिकिड़ो ॿियो जेको आहे वेस्टर्न अदीब आहे, बुरनेंटियर, इहो बुरनेंटियर चवे थो त क्लासिकल दौर हर क़ौम जी तारीख़ में हिकु भेरो ईंदो आहे ऐं हू उन वक़्तु ईंदो आहे जॾहिं उन जी ज़बान कमाल दर्जे खे पहुचंदी आहे। हाणे इहो त फन आहे। आया तव्हां चवंदो त यार क्लासिकल शायरी खे छो सर एतिरी डेफिनेशंस खे वरितो आहे? मां त चवां इहो फन आहे। फन कीअं आहे? अगरि तव्हांजो जेको टॉपिक आहे काज़ी कादन आहे, पर उते तव्हां अटकल ते पंहिंजे काज़ी कादन हिकिड़ो क्लासिकल शायरीअ जो बुनियादी पाओ विझंदड़ बुनियादी पाए जो शाइर आहे, मिसाल चओ था। ऐं क्लासिकल शायरी उहा शायरी हूंदी आहे जेका आला दर्जे जी वारी हूंदी आहे, जेका मयारी हूंदी आहे। त इहे लफ़्ज़ तव्हां पाण हुते हणी वेंदव। सिंधी अदब में क्लासिकल शायरी खे समन जे दौर में काज़ी कादन जनम बख़्शियो ऐं वक़्त जे लाहन चाड़न सां डॉक्टर नबी बख्श बलोच जन था त
हाणे ॾिसो, जेकॾहिं असां चऊं था शाह अब्दुल लतीफ़ वारा, असां चऊं था सचल सरमस्त, असां चऊं था सामी, असां चऊं था काज़ी कादन, ये असासी शाइर हुया, ये क्लासिकल शाइर हुया। त क्लासिकल शाइर, असासी शाइर, असल में असासी शाइरी जो मक़सद छा आहे, इन में छा हूंदो आहे, उहो मक़सद अगरि असांखे ख़बर पइजी वेंदी त असांखे इन्हनि शाइरनि जी माना असांखे ख़बर न आहे त जेको आहे सचल सरमस्त कहिड़नि कहिड़नि मौज़ूअनि ते शाइरी कई आहे, पर इहा ख़बर आहे त क्लासिकल शाइर आहे, इहा ख़बर आहे त हू असासी शाइर आहे। हाणे जेको क्लासिकल शाइरी असासी शाइरी जो मक़सदु हूंदो, गोया उन्हनि जी शाइरी में बि उहो ई शइ समायल हूंदी। हाणे डॉक्टर नबी बख्श खान बलोच साहब जन चवनि था त असासी शाइरी जो बुनियादी मक़सदु नबी करीम पारान ॾिनल इस्लामी तालीमात जी रोशनी में काइनात जे ख़ालिक जी वहदानियत में कामिल यकीन, इंसान ज़ात सां मोहब्बत, मुआशरे में शख्सी किरदार जे आला क़दरनि वारे फ़िक्र ऐं फ़हम ते ॿधल आहे। यानी ही सभु टॉपिक तव्हांखे मिलंदा। ख़ुदा जी वहदानियत मिलंदी, कामिल यकीन मिलंदो, इंसान ज़ात सां मोहब्बत जा सबक मिलंदा, मुआशरे में शख्सी जेको किरदार आहे, आला क़दर आहिनि, वैल्यूज़ आहिनि, जेके फ़िक्र आहे, उहो तव्हांखे हिननि जी शाइरी में मिलंदो। हाणे ॾिसंदासीं त छा इहो फ़िक्र, इहा वहदानियत, इहा असांखे काज़ी कादन जी शाइरी में मिले थी या नथी मिले। हाणे हिकिड़ो ॿियो बेस थोरो तव्हां मूंसां छड़ो तावन कजो, तावन ईअं कजो त जेके इहे पहिरियां क्लासिकल शाइर आहिनि न, सचल थियो, शाह अब्दुल लतीफ़ थियो, सामी थियो, ऐं ॿिया जेके जेके आहिनि, ठीकु आहे, उहे जेके बि शाइर आहिनि इहे सूफ़ी शाइर बि आहिनि, छा आहे न, सूफ़ी शाइर बि आहिनि। हाणे सूफ़ी शाइरनि जी शाइरी में छा हूंदी, तसौफ़ हूंदो, त सूफ़ियत हूंदी, ठीकु आहे। हाणे जेको तसौफ़ हूंदो, सूफ़ियत हूंदी, त ख़बर त पए त इहे सूफ़ियनि जा नज़रिया जेके हू उन्हनि जी नज़रिये जी प्रचार कंदा, उहे आहिनि कहिड़ा। पोइ हाणे तव्हांखे इन ई लेक्चर मां काज़ी कादर ॾे जॾहिं असां हलंदासीं, उहो बि सूफ़ी शाइर आहे, तव्हां ख़बर पइजी वेंदी त जॾहिं असांजा पहिरियां सूफ़ियत जा जेके नज़रिया आहिनि, उन्हनि जी ज़हन में, असांजे अकुल में, असांजे दिमाग़ शरीफ़ में उन जी ॼाण रखियल हूंदी त सूफ़ियत जा नज़रिया हे चवनि था, पोइ हुननि जा शेर असांखे सम्झण जे लाइ आसान थी पवंदा। सूफ़ियत जा जेके नज़रिया आहिनि बेसिकली उहे टे आहिनि। पहिरियां ॿ जेको इत्तेहादिया आहे, हलूलिया आहे, इहे पुराणा आहिनि, जॾहिं त वहदतिया नओं आहे, यानी कि हाणोको जंहिंमें वहदतुल वजूद आहे, वहदतुल शुहूद आहे। इब्नुल अरबी ॾिनो वहदतुल वजूद जो नज़रियो, शेख अहमद सरहंदी ॾिनो वहदतुल शुहूद जो नज़रियो, त इहे त हाणोका आहिनि, पर अञा पुराणे दौर में अगरि असां हलिया वञूं त इत्तेहादिया हूंदो हो ऐं हलूलिया हूंदो हो। हाणे इत्तेहादिया, हलूलिया इहे छा आहिनि, हाणे पढ़ूं था, ॾिसूं था। इत्तेहादिया जेको सूफ़ियुनि जो नज़रियो आहे, हाणे जेके मां नज़रिया पढ़ायांव थो, हुननि जी शाइरी में इन्हनि जी झलक हूंदी, छो त सूफ़ी शाइर आहिनि, सूफ़ी शाइर आहिनि त सूफ़ियत जा जेके नज़रिया आहिनि, उन्हनि जी प्रचार उन्हनि कई हूंदी पंहिंजी शाइरी में। चवनि था इत्तेहादिया वारनि जो, सूफ़ियुनि जो इहो चवणु आहे त ख़ुदा ऐं मख़लूक हिकु ई आहिनि, कि ॿ अलॻि शयूं न आहिनि, ॿ अलॻि हुयूं, उहे मिली करे हिकु थी वियूं। यानी 1+1 हूअं त थींदो आहे 1+1 थींदो आहे 2, पर हे चवनि था 1+1 हिकु थी वियो आहे। हिकु जेका मख़लूक आहे, ॿियो जेको ख़ुदा, इहे पाण में मिली विया आहिनि, इहा हिकु शइ आहे। हाणे आहे टिनी सूफ़ियुनि जे नज़रियनि में पैगाम इहो ई हूंदो। उन खां पोइ हलूलिया ॾिसो, हलूलिया चवे थो त हिकु शइ जो ॿी शइ में अहिड़ी तरह घिड़ी वञणु जो ॿिन्ही में को फ़र्क़ु मालूम न थिए। हिकु शइ में ॿी शइ जो अहिड़ी तरह घिड़ी वञणु जो ॿिन्ही में फ़र्क़ु मालूम न थिए त हो कहिड़ो, हो कहिड़ो। मां जेकॾहिं तव्हांखे मिसाल ॾियां, हिकु पाणी जो जग पियो आहे, ठीकु आहे, पाणी जो जग अधु पाणी आहे, मां कंहिं ॿिए खे तव्हांखे चयो त हिन में जग में ॿियो पाणी विझो, ॿियो पाणी बि तव्हां हिन में विधो, हाणे जग वियो भरिजी। हाणे मां तव्हांखे चवंदो त जेको ॿियो पाणी जो गिलास तव्हां विधो, उहो सेम एज़ इट एग्ज़ैक्ट उहो ई पाणी कढो जेको तव्हां हूंदो आहे, तव्हां चवंदो त हो त हिकु थी विया, हाणे फ़र्क़ु मालूम कीअं थींदो। हुलूलिया जो जेको नज़रियो आहे, उहो इहो ई थो चवे त जेको ख़ुदा आहे ऐं जेका मख़लूक आहे,
यानी जेको माण्हू आ इहे ॿई हिक ॿिए में घिड़ी मिली विया आहिनि ऐं इन्हनि में हाणे फ़र्क़ु नथो थिए। जेको माण्हू ॻाल्हाए थो गोया इहो ख़ुदा ॻाल्हाए थो, ख़ुदा माण्हू जे अंदर में समायल आहे। इहो जेके मुर्शिद हूंदा आहिनि, जेके वली बुज़ुर्ग हूंदा आहिनि, इहे पोतल बंदा हूंदा आहिनि, इन्हनि जे अंदर मां जेको आवाज़ ईंदो आहे इहो ख़ुदा जो आवाज़ ईंदो आहे। ये हुलूलिया जो नज़रियो आहे, सूफ़ियुनि जो नज़रियो आहे। हाणे जीअं सचल सरमस्त चयो, मूं में आहीं तूं, तो में आहियां मां, बिजली बादल सां आहे जीअं सुपरी। मूं में आहीं तूं, तो में आहियां मां। ॾिसो उहा प्रचार तव्हांखे इन जी हाणे बहितर इन जी सम्झाणी छा आहे, अॻिते हलंदासीं असां, ठीकु आहे, इहे जॾहिं आयासीं सिचल ते तॾहिं कंदासीं। पर हिकिड़ी ॻाल्हि तव्हांजे मुंहिंजे हिन सम्झाइण मां इहा ख़बर पइजी वई हूंदी त हिन शहर में तसौफ़ जी झलक आहे, सूफ़ियत जी झलक आहे। सूफ़ियत जे कहिड़े नज़रिए जी? इहो हलूलियत वारे नज़रिए जी झलक आहे। त यानी ॿ शयूं पाण में माना मिलियूं, हाणे को फ़र्क़ु कोन्हे, मूं में आहीं तूं, तो में आहियां मां। उम्मीद तो क्या थोड़ो घणो समझ में अची वियो। अचो वदतिया में वदतुल वजूद आहे, माना ही वदतुल वजूद वारनि जो चवणो आहे त ही दुनिया जेका आहे, ही जेका जुदा जुदा क्रिएशन आहे, असल में इहो अखियुनि जो धोखो आहे। असुल जेको वजूद आहे उहो हिकु आहे ऐं उहो हक़ीक़ी आहे, यानी हर शइ में ख़ुदा आहे। वदतुल शहूद वरी छा चयो हुयो त हर हिकु शइ में ख़ुदा न आहे, हर हिकु दुनिया जी शइ उन जो वजूद जो छा चवंदा आहिनि त उन जो मज़हर आहे, उन जो निशानी आहे। ते वदतुल वजूद एतिरो घणे असांखे न आहे करण जी, पर हाणे तव्हांखे नज़रियनि जी ख़बर पइजी वई। हाणे असां अॻिते था हलूं। हाणे काज़ी कादन तव्हांखे सम्झ में ईंदो। हे काज़ी कादन बाबति अगर सवाल अचे थो त ॾिसो त मां कहिड़े तरीक़े सां पंहिंजे हिसाब सां अगर आयो त काज़ी कादन जी जेकर लाइफ ते मां लिखां थो त मां इन तरीक़े सां शुरुआत कंदुमि। मिसाल, समन जे दौर में जवानी ऐं अरगुननि जे दौर में पीरी गुज़ारींदड़ सिंध जो नामियारो ऐं बेमिसाल शाइर, गॾोगॾु वॾो आलिम, फाज़िल, हाफ़िज़, इल्मे हदीस ऐं उसूल फ़िक़ह जो ॼाणू काज़ी कादन बिन काज़ी अबू सईद बकरी सन 1463 ईस्वी में सखर में पैदा थियो। हाणे इहे वरी आहिनि फन आहे, इहो फन आहे त तव्हां कहिड़े नमूने सां शुरुआत में ई माना जेको इम्तिहान चेक थो करे, तव्हांजी कापी चेक थो करे, उनखे माना तव्हां जकड़ियो पंहिंजे लफ़्ज़नि में। मुंहिंजी कोशिश हूंदी त तव्हांखे अहिड़े लफ़्ज़नि जी माना ॾिजे, तालीम ॾिजे जंहिंसां तव्हां उनजी दिलि खे खटी वठो। अखर जेके आहिनि अदद उहे तव्हां सिंधी में इस्तेमालु कंदो, इहो नोट कजो। हाणे हे मां लिखियो आहे 1463, 1463 ईअं न लिखणो आहे, ईअं लिखंदव कावड़ खाईंदो, इम्तिहान चेक करण वारो कावड़ खाईंदो, ठीकु आहे। जेको वरी असां इस्तेमालु कंदा आहियूं ए बी सी, उहो बि न आहे करिणो। 1 2 3 ABC जी आहे तव्हां अलिफ बे ते से वग़ैरह इस्तेमालु करे था सघो, ठीकु आहे। हाणे असीं सखर में पैदा थियो, हुन सिंधीअ जे क्लासिकी शाइरीअ जी ज़मीन खेड़ी। ॾिसो, हुन सिंधीअ जी क्लासिकी शाइरीअ जी ज़मीन खेड़ी जंहिंमें ॿिज शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे पोखियो। ज़मीन हिन खेड़ी आहे, ॿिज शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे पोखियो ऐं सार संभाल शाह इनायत रिज़वी कई ऐं फ़सुल जे दाणे दाणे खे बरख शाइर शाह अब्दुल लतीफ़ भिटाई रंग ऐं रूप ॾिनो। हाणे क्लासिकल शाइरी जी हिस्ट्री अची वई त बुनियाद कंहिं विधो? काज़ी कादन। उनखे अॻिते सिधो करे ॿिज कंहिं पोखियो, जंहिंमां घणी जेका आहे पोइ उपत थी, उहो शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारो। हाणे असां अॻिते था थोरो हयाती ॾिसूं शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे काज़ी कादन जी हयातीअ जो ख़ाको। नालो जेको अथसि उहो काज़ी कादन, जंहिंखे काज़ी काज़न बि चऊं। किथे किथे काज़ी काज़न मिलंदो, किथे किथे काज़ी कादन मिलंदो, त ॻाल्हि माना उनमें परेशान थियण जी न आहे। वालिद जो नालो काज़ी अबू सईद, ॼम 888 8 6 8 888 888 ही ॼम हीअ हिजरी आहे ऐं साल कहिड़ो आहे? 1463।
63 सखर में पैदा थिया, वफ़ात 985 85 हिजरी 1551 ईस्वी। हाणे ॾिसो सिंधी अखर इस्तेमालु थियनि, तव्हांखे बि सिंधी करणा आहिनि। अबा ॾाढा किथां जा असुल में सेविस्तान जा हुया, जेके सेवण आहे। हाणे चइजे पेशो यानी कि धंधो कहिड़ो हो त हू काज़ी हुयो, काज़ी यानी कि जज हो। शाह हसन अरगोन जे दौर में बखर जो काज़ी थियो ऐं 20 साल इन काज़ी जे उहिदे ते रहियो, काज़ी कादन। हाणे शाइरी खे जेकर ॾिसूं त पहिरियों पहिरियों 7 बैत जेके आहिनि, जेको शाह अब्दुल करीम बुरड़ीअ वारे ते बेस्ड किताब आहे बयानुल आरफीन, उन में 7 बैत काज़ी कादन जा ॾिनल आहिनि। उन खां पोइ 112 बैत जेको आहे इंडिया में हीरो ठिकर उन ॻोल्हे करे लधा ऐं उन पोइ किताब हिकिड़ो पब्लिश करायो जंहिंजो नालो रखे काज़ी कादन जो कलाम। इहो ब्रीफ हुन जो स्केच हुयो, ठीकु आहे, ब्रीफ स्केच हुयो। हाणे अचूं था असां उन जी शाइरी खे। थकी त न पिया हो? थोरो हाणे कमेंट कयो त मां पोइ अॻिते हलां। ओहो, टाइम बि इलाही थी वियो, मुंहिंजो ॿियो क्लास आहे हिकिड़ो, उन जे करे। काज़ी कादन जे बैतनि जी सम्झाणी। जोगी जाॻायोसि सुतो होसि निंड में, तंहिंखां पोइ थियोसि संदे पिरिया पेचरे। हाणे इन जी असां सम्झाणी पहिरियां मां ॾेई चुको आहियां, पहिरें लेक्चर में ॾेई चुको आहियां, इनखे नथा असां। हाणे हेठियों ॾिसो, हेठियों ॾिसो त पहिरीं पाण विञाए, पहिरीं पाण विञाए, पाण विञाए सो लहे। पहिरीं पाण, हिकिड़ो मिंट मां थोरो कम ओॾे मैसेज करे वठां, छो त ॿियो मुंहिंजो क्लास जो टाइम थी वियो आहे, उनखे चवां त थोरो वेट करनि। जी, पहिरीं पाण विञाए सो लहे, मन अंदर मुंह पाए तू ई अंदर सुपरी। भला कुछ हिन मां थोरो तव्हांखे अंदाज़ो लॻे थो त ॻाल्हि छाजी आहे? थोरो हाणे भला कयो, थोरो कमेंट कयो हिन में, थोरो घणो अंदाज़ो। कुछ अहमद भाई, कुछ भला सफ़ा पढ़ियल न हुजे ऐं इम्तिहान में बि अची वञे त पोइ कमु कीअं हलायूं? पढ़ियल बि न हुजे ऐं इम्तिहान में बि अची वञे ऐं करणो बि पवे। पहिरीं पाण विञाए सो लहे, मन अंदर मोह पाए तू ई अंदर सुपरी। अच्छा, हाणे ॿुधिजो ॻाल्हि। चवे थो त पहिरियां पाण विञाए, हिकिड़ो मिंट, पहिरियां पाण विञाए। हाणे तव्हां सूफ़ियुनि जा नज़रिया ॿुधा, उहे चवनि था त माण्हू जेको आहे उहो असुल में उन में अंदर जेको आहे, केरु आहे अंदर, उन में ख़ुदा रहे थो, ख़ुदा उन में आहे। पहिरीं पाण विञाए, हा बिल्कुलु बिल्कुलु, तूं सही चयो अथव। पहिरीं पाण विञाए सो लहे, मन अंदर मोह पाए तू ई अंदर सुपरी। यानी सुपरी यानी कि ख़ुदा, सुपरी इहो तो में ई अंदर आहे। असां हाणे सूफ़ियुनि जा नज़रिया पढ़ी आयासीं, उन में चयोसीं त उहे सूफ़ी चवनि था त इंसान जे अंदर ख़ुदा आहे। मन अंदर मोह पाए, पंहिंजे अंदर में ॾिस त सही, हे मोह माना निहार, पंहिंजी दीद त कर पंहिंजे अंदर में, पंहिंजे मोह में जाती त पाए अंदर में। पहिरियां पाण विञाए, पाण यानी कि छा? मां साईं, जेको कुझु आहे मां माना छा? गुरूर, वॾाई। यानी कंहिं तव्हांखे अगरि कंहिं मंज़िल ते पहुचणो आहे त पहिरियां पंहिंजे उन गुरूर खे ख़तमु कंदव, उन खां पोइ तव्हां उहो लहंदव। पहिरीं पाण विञाए सो लहे। हाणे पाण विञाए केरु? जेको बि पंहिंजो पाण खे विञाईंदो सो लहे, उहो ई लहंदो, न त बाक़ी ॿियो न लही सघंदो।
पहिरीं जेका रिक्वायरमेंट काज़ी कादन कंहिं शइ खे हासिल करण जी चवे थो, उहा चवे थो त पंहिंजे गुरूर खे ख़तम कयो, पंहिंजी वॾाई खे ख़तम कयो, पंहिंजे जेको आहे मां खे मारियो, पंहिंजे नफ़्स खे मारियो। जॾहिं तव्हां पंहिंजे नफ़्स खे मारींदो त पोइ ई तव्हां कंहिं स्टेज ते पहुची सघंदव। असल में उहो सुपिरी जंहिंजी तव्हां ॻोल्हा था कयो, उहो तव्हां में अंदरि वेठो आहे, तव्हां में समायल आहे। पंहिंजे अंदर में झाती पाए ॾिसो। तव्हां ॾिसो तसोफ़ जो झलक आई, तसोफ़ जी आई न। हाणे ॻाल्हि ॿुधो, काज़ी कादर जी या क्लासिकल जेके भी शायर आहिनि, उन्हनि जे शायरनि में फिलासफ़ी समायल अथव। छा आहे, मां कोशिशि कयां थो त तव्हांखे हमेशह जे लाइ कुझु नुस्ख़ा ॾियां। फिलासफ़ी समायल आहे उन्हनि जो शाइर तसोफ़ खे बि बयानु कंदो, त साॻे टाइम ते को इंसान ज़ात खे सबक़ बि ॾींदो, इंसाननि खे अख़लाक़ी सबक़ बि ॾींदो। हाणे तव्हां इन शहर खे जेकॾहिं वठंदव त इन जी तशरीह कयो था, सम्झाणी कयो था, त ॿिन्हिनि तव्हां पर्सपेक्टिव में इन खे खणी था सघो। पहिरियों बैत जेको आहे इन जो काज़ी कादन जो आहे, पहिरीं सिट हिकिड़ी मुआशिरे में समाज खे सुधारण लाइ उन में माण्हुनि जी वॾाई, माण्हुनि जे गुरूर, माण्हुनि जे मां जेका घणनि ई बुराइनि खे, घणनि ई झेड़नि खे, घणनि ई फसादुनि खे जनम ॾिए थी, उन मां खे मारण जी तलक़ीन थो करे काज़ी कादन। जॾहिं तव्हां ईअं माना मां तो चवां डिॼी न आहे लिखणो, खुली लिखणो आहे, खुली जेको अचेव थो सम्झ में लिखो, तशरीह में लिखोसि। हाणे इंटरेस्टिंग थींदो न। हाणे अॻिते था हलूं असां। हाणे ॾिसो, हिन जो मां सम्झाणी लिखी आहे, पर अॻिते सिर्फ़ु मां हुनखे ज़बानी एक्सप्लेन कंदुमि, का सम्झाणी कोन ॾींदुसि। वो चवंदा न चाइनीज़ कोट आहे, चाइनीज़ कोटेशन आहे, त तव्हां कंहिंखे बि मच्छी पकड़े न ॾियो, उनखे मच्छी पकड़णु सेखारियो। त ही सिर्फ़ु सम्झाणी जेका आहे आख़िरी मुंहिंजी लिखत आहे, पंहिंजे हथनि जी आहे। बाक़ी अॻिते मां तव्हांखे इहे शयुनि खे एक्सप्लेन कंदुमि। मिसाल हवालो कीअं ईंदो, त ही बैत असासी शाइरी जे बानी काज़ी कादन जो आहे। काज़ी साहब समन जे दौर जो वॾो शाइर हो। माना इएं जंहिंजो बैत हुजे, तव्हां उनजो नालो ॾेई करे कुझु न कुझु उन जे बारे में भले अॻिते लिखणु चाहियो त लिखो, न त तव्हांजी मर्ज़ी। सम्झाणी, काज़ी कादन जी शाइरी में अक्सर ॿ मौज़ू जरकंदा ॾिसण में अचनि था। हाणे ॾिसो भला, मां को डिॼी करे त कोन लिखियो आहे, मां बि तव्हां वांगुरु हिकिड़ो कैंडिडेट आहे, मां बि पेपर ॾिना आहिनि, मूंखे बि जेके शइ मूंखे सम्झ में आई आहे, उहा मूंखे त जेका ईंदी ज़हन में सम्झ में लिखण में लिखंदोसि। हाणे हिन सम्झाणी में बि हे तक़रीबन तव्हांजे क्लास खां 10-15 मिंट पहिरियां मां लिखी आहे। काज़ी कादन जी शाइरी में अक्सर ॿ मौज़ू जरकंदा ॾिसण में अचनि था। हिकु त हू तसोफ़ जे नज़रियनि जी उपटार करे थो, लफ़्ज़नि जी चूंड ॾिसो, जरकंदा उपटार करे थो। ऐं ॿियो समाज सुधारक सबक़ ॾींदे इंसानी अखलाक़ी क़दरुनि जी तबलीग करे थो अचे थी। संदन जो मथे ॾिनल बैत बि संदसि जो मथे ॾिनल बैत बि उन्हनि मौज़ूअनि जी आरसी आहे। हा अहिड़ा यार, मां हाणे पंहिंजे लफ़्ज़नि जी तारीफ़ करण बि सही कोन्हे का। मथे संदसि जो मथे ॾिनल बैत बि उन्हनि मौज़ूअनि जी आरसी आहे। आरसी माना छा? आईनो आहे। यानी कि उनजे में इहे मौज़ू आईनो बणिजी करे आरसी जेके आहिनि उहे नज़र अचनि था। असल में इहे लफ़्ज़ असांजा जेके खयल आहिनि, आगा सलीम जे नावलनि तां खयल आहिनि, उतां सिखिया आहिनि। आगा सलीम जो नावल तव्हां पढ़ंदव त घणो कुझु सेखारींदा। मौज़ूअनि जी आरसी आहे। पाण बैत जी पहिरीं सिट में तबलीग कंदे फरमाइनि था त ऐं इंसान, पहिरीं तूं पाण खे विञाए त पोइ ई तूं पंहिंजो मक़ाम ऐं मंज़िलत माणींदें। याने काज़ी कादन याने कारे वियासीं? हाँ, याने काज़ी कादन इंसान खे पंहिंजे वजूद मां वॾाई ऐं तकबर ख़त्म करण जो दर्स ॾेई रहियो आहे। कंहिं बि इंसान लाइ इहो लाज़िम आहे त अगरि हिन खे कंहिं मंज़िल ताईं पहुचणो आहे त पोइ हुन खे पंहिंजे अंदर जे मां खे मारणो पवंदो। कादर साहब जी नज़र में इंसान जी मंज़िल को दुनिया जो वॾो माण्हू या उहिदो हासिल करणु न आहे।
दुनिया जो को वॾो माण्हू बणजण या उहिदो हासिल करण न, पर पंहिंजे ख़ालिक, मालिक ऐं परवरदिगार खे पाइणो आहे। बैत जे ॿी सिट में काज़ी कादन साहब जन तसौफ़ जे नज़रिए जी प्रचार कंदे फरमाइनि था त सुपरी त इंसान जे अंदर में ई समायल आहे, बस इंसान खे पंहिंजी दिलि जे अंदर झाती पाए ॾिसणो पवंदो। काज़ी कादन जी ॿी सिट ॼण त रसूल अकरम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जी हदीस जी अकासी करे थी। पाण करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जंहिं पंहिंजे नफ़्स खे सुञातो उन पंहिंजे रब खे सुञातो। अच्छा, जंहिं पंहिंजे पाण खे सुञातो, शायदि ईअं आहे न हदीस, पंहिंजे पाण खे, उन पंहिंजे रब खे सुञातो। या अरबिक अथसि, अरबिक में नफ़्स आयल आहे शायदि। हाँ, काज़ी कादन वॾो फ़लसफ़ी हो। संदसि जे हिन बैत जी ॿी सिट मां तसौफ़ खां हटी करे इंसानी अखलाक़ी सबक बि मिले थो। पाण बैत में फरमाइनि था, मन अंदर मुंह पाए तो ई अंदर सुपरी, यानी हिते सुपरी मां मुराद हक़ ऐं सच आहे। हाणे ॾिसो, साॻी लाइन आहे, मां पर्सपेक्टिव उन जो मटायां थो। बाबा हाणे इन्ही पर्सपेक्टिव में तव्हां आज़ाद आहियो, तव्हां हुनजी शाइरी खे जाॾे छिकियोसि, पर उहो साबित कयो। ठीकु आहे। हाणे हिकिड़ो त उहो तसौफ़ वारो नज़रियो आयासीं त उन में ख़ुदा रहे थो, उन में उहो आहे, उन में अंदरि ॾिसी करे पंहिंजे पाण खे सुञाण। ठीकु आहे। ॿियो मां थो चवां हिते सुपरी जेको लफ़्ज़ आहे, इन जी मतिलबु आहे हक़ ऐं सच। मन अंदरि मुंह पाए तो ई अंदरि सुपरी, यानी तूं पंहिंजे अंदर में ॾिस, सच ऐं हक़ ऐं सच तुंहिंजे अंदर में लिकल आहे। यानी हिते सुपरी मां मुराद हक़ ऐं सच आहे। इंसान जे अंदरि हक़ ऐं बातिल, सच ऐं कूड़ ऐं ग़लति ऐं सही जी सुञाणण लाइ फितरी कुवत समायल हूंदी आहे। उहा कुवत इंसान खे बुरे ऐं भले जी सुञाण कराईंदी आहे। उन जी कुवत जी अकासी कंदे काज़ी कादन फरमाए थो त सचाई खे सुञाणण जी सघ इंसान जे अंदर ई आहे, फ़क़ति हुनखे पंहिंजे मन अंदरि उनखे महसूस करणो पवंदो या करणो आहे। हाणे ॾिसो, को माण्हू हलो उन जो दीन सां, मज़हब सां कंहिंसां तालुक न आहे, पर चोरी करे थो। फितरत जे तरफ़ां हुन जे अंदरि हुन जी सम्झ में एतिरी कुवत रखियल आहे जो हुन जो पंहिंजो नफ़्स हुनखे चवंदो कमु ग़लति थी, भले तूं करे, भले उहे छा बि करे, पर एतिरो ज़रूर हुनखे चवंदो त इहो कमु जेको आहे उहो बुरो आहे, इहो हक़ न आहे, इहो सच न आहे, इहो कूड़ आहे, इहो ग़लति आहे, इहो बुरो आहे। इहा सच, हक़ ऐं जेका पहचान आहे न, इहा इन जो तालुक कंहिं मज़हब सां न आहे। इहो को मज़हब, हर इहे जेके आहिनि, हर इंसान जे अंदर में इहे शयूं समायल आहिनि। को कंहिंखे क़त्ल थो करे, बेॾोह क़त्ल थो करे, त उन जे अंदरि इहा अंदरि एतिरो चवे थो त तूं कमु इहो ग़लति थो करे, भले तूं करे पंहिंजी ख़ुशीअ ख़ातिर, पर अथी ग़लति। पोइ जॾहिं चवंदा हो न, यार हिकु दिलि चयो त कयां चोरी, हिकु दिलि चयो त कयां, ॿी दिलि चयो त न कर। पोइ जेका ॿी दिलि आहे न, जेका ॿी दिलि आहे, पोइ इहा ई त तव्हांजी जेका आहे न, उहा फितरत आहे, उहा फितरत वारी सघ आहे, जेका तव्हांखे हक़ ऐं सच सुञाणण में हेल्प थी करे, मदद थी करे। मन अंदरि मुंह पाए तू ई अंदरि सुपरी, उहा सच, उहो हक़ तो अंदरि आहे, बसि तूं हुन में महसूस त करे। मां हाणे इन शहर खे हुन पर्सपेक्टिव में बि खणी वियुसि, त उमेद थो कयां त तव्हांखे सुठो लॻो हूंदो। हिकु कयोसीं, हिकु ॿियो बि ॾिसूं था, पोइ असां कयूं था। अल्लाह हाफ़िज़। हाणे तव्हांखे किताबनि खां मां नफ़रत थो करायां। काज़ी कादन चए थो बाबा खणी किताब सटियो, ईअं न। काज़ी कादन छा थो चए त किताब खणी सटियो। यार वॾी ॻाल्हि आहे, काज़ी कादन किताब छो खणी सटियूं? बसि काज़ी कादन जो फ़लसफ़ो ई पंहिंजो आहे। अञा त पाण शाह लतीफ़ ते न पहुता आहियूं, हे त अञा काज़ी कादन आहे। काथे हूंदो मंज़िल शाह लतीफ़ जी, काथे ॻाल्हियूं कंदो शाह लतीफ़। चवे थो कंज़ कुदूरी काफ़िया के कोह न पढ़ियो, कंज़ कुदूरी काफ़िया के कोह न पढ़ियो, सो पार ई ॿियो
जियां पिरी लधोम, यानी वो जो पार आ वो ॿियो आ, वो जो रस्तो आ वो ॿियो आ। जियां यानी कि जितां पिरी लधोम, जाथो मां पिरी लधुम, मां पिरीअ खे पातुम। हाणे काज़ी कादन जो अञा ताईं तव्हां सम्झी त विया हूंदो त उनजो पिरी केरु आ? सूफ़ी आ, सूफ़ी आ, तसोफ़ आ। तसोफ़ वटि उन जे अंदर छा समायल हूंदो आ? समझी वियो? यानी खुदा, खुदा जाथो लधई, पिरी जितां लधई, उहो रस्तो ई ॿियो हो। बाबा उहो रस्तो ॿियो हुयो त काज़ी साहब हे मथे छा छा चई आहे? असांखे त मथों मथों ॻाल्हि गुज़री वई। कंज़ कुदूरी काफ़िया के कोन पढ़ियो। हा, हाणे कंज़ ऐं कुदूरी ये किताब आहिनि। छा जा किताब आहिनि? मज़हबी किताब आहिनि, फ़िक़ह जा किताब आहिनि। फ़िक़ह जेका मदरसनि में पढ़ाई वेंदी आ। हाँ, हाणे चवंदव त काज़ी कादन छा थो चवे? चवे थो इहे जेके मदरसनि में ये किताब पढ़ाया वेंदा आहिनि फ़िक़ह जा मसइला, ये कंज़ कुदूरी। अच्छा काफ़ी हो, तव्हां ग्रामर बि पढ़ंदा हो, तव्हां ग्रामर जा उसूल, लैंग्वेज, ॿोली, उन जा हर्फ़, सर्फ़, नहव पढ़ो था। हिन काफ़िया जो इशारो होॾे आहे, ग्रामर, ॿोली जा ग्रामर, रूल्स रेगुलेशन्स। ऐं कंज़ कुदूरी में तव्हां मुख़्तलिफ़ मसइलनि जा हल, हे हो सभु के कोह न पढ़ियो। माना के कोह न पढ़ियो, माना कॾहिं बि न पढ़ियमि। वाह काज़ी कादन वाह, होॾां तूं जेको आहे काज़ी कादन पढ़ी आयासीं त जेको आहे हाफ़िज़ क़ुरान बि आहे, ठीकु आहे, ऐं हदीस जो जेको आहे उहो तफ़सीर कंदड़ आहे, मुहदिस आहे। जेका मदरसनि में इहा पढ़ाई थी वञे, चवे थो त इहो जेको ज़माने वारो, हाणे हिते ईंदो ज़माने वारो, इहो जेको ज़माने वारो इल्मु आहे न, इहो मां चई कोन पढ़ियो। छो न पढ़ियो? में चए थो त सो पार ई ॿियो, उहो रस्तो ई ॿियो, इहो किताबनि वारो, इहो दुनिया जे इल्म वारो रस्तो थोड़े ई हो। जितां मां पिरी खे लधुमि उहो रस्तो ई ॿियो हो। अदा इन जे करे मां इहे कोन पढ़ियमि। हाणे तसोफ़ जी झलक आहे त ईंदो बि ओड़ो ई। हाणे ॾिसो, किन्ज़ ऐं कदूरी यानी फ़िक़ह जा किताब, काफ़िया यानी कि नहव ॾांहुं इशारो आहे, ग्रामर ॾांहुं इशारो आहे। कोह न पढ़ियो यानी कॾहिं बि न पढ़ियमि। ॿियो को यानी को ॿियो, जियां माना जितां लधो माना लधो। अच्छा, ज़मीरी पिछाड़ियूं तव्हां सिलेबस में ॾिठो, ज़मीरी पिछाड़ियूं हुयूं न। ज़मीर माना छा थींदो आहे? जेको इस्म जे बदिरां कमु अचे, इस्म जे बदिरां कमु अचे। इस्म जे बदिरां मिसाल मां थो चवां इमरान, पर इमरान जी जाइ ते चयमि मां, इमरान जी जाइ ते चयमि छा चयमि? मां चयमि। हाणे मां छा आहियां? माना ज़मीर थी वियुमि। हाणे ज़मीरी कुझु पिछाड़ियूं हूंदियूं आहिनि, उहो अखर हिकिड़ो हूंदो आहे, उहो जेकॾहिं असां हणूं, हा न इहो न हुउसि, ठीकु आहे, त उहे जेकॾहिं असां आख़िरी उहे ज़मीर जा उहे अखर लफ़्ज़ अखर हणूं त उहो फंक्शन जेको कंदियूं, फंक्शनिंग जेका हूंदी उन्हनि जी, जेको कमु हूंदो उहो ज़मीर वारो कंदो। हाणे मां थो चवां लधो में, हूअ लफ़्ज़ छा आहे? लधो। हाणे हीअ जेका में हयो मां न, लधो में, मीम हणी करे या मीम सॾिबी ज़मीरी पिछाड़ी, ज़मीरी पिछाड़ी, ज़मीरी पिछाड़ी। हाणे लधोम जो मतिलबु छा आहे? लधो में। हाणे मां थो चवां लधो में, आया इन में मां इस्तेमालु कयां, मां इहो इस्तेमालु कयां थो त मां लधो में, न न मां ईअं नथो चवां त मां लधो में, छो चयमि लधो में। जॾहिं लधो में हे मीम हणूं था त इहो इशारो मां ॾे ॾे थो, मां ॾे इशारो करे थो त गोया इहो मीम फंक्शनिंग, इन फंक्शन कयो। छाजो फंक्शन कयो? आय जो। ऐं आय छा आहे? प्रोनाउन आहे, ऐं प्रोनाउन खे असां सिंधी में छा चऊं? ज़मीर चऊं। इन जे करे इहा म जेका थी वेंदी मीम, इहा थींदी ज़मीरी पिछाड़ी। इहो हिकिड़ो तव्हांजे सिंधी जनरल में टॉपिक आहे, ज़मीरी पिछाड़ियूं, जेको मां लेक्चर जे शुरू में तव्हांखे सिलेबस में ॾेखारियो बि, इहे बि पढ़ंदासीं इंशाल्लाह। हाणे इन मां तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी सम्झाणी। बाबा चए थो त दुनिया जो इल्मु कंहिं कम जो न आहे, उहो इल्मु, इहे कानून जेकी दुनिया सिखे थी, इहे कम जा न आहिनि। उहो पार, उहो रस्तो ई ॿियो आहे, जितां पिरी खे ॻोल्हे लभजे। उहो मन अंदरि आहे, तव्हांजे अंदर में आहे, उहो तव्हां में छुपियल आहे।
उनखे तव्हां पंहिंजे दिलि जूं दरियूं खोले करे महसूस कयो। काज़ी कादर चए थो त मां इहे सभु कुझु न पढ़िया, मां गुमराही में हुयुसि, मूंखे इहो जेको मुर्शिद हो इन जाॻायो, जोगी जाॻायो। हाणे इन सम्झाणी जो जेको ॿियो रुख आहे, हिकु ॿियो रुख बि आहे। हाणे इतां काज़ी कादन इहो बि तव्हां लिखंदो त हिकिड़ो जेको किताबनि में सुठो सुठो इल्मु मिले थो, उनजो काज़ी कादन मुखालिफ़ कीअं थो थी सघे? त दुनिया जे इल्मु यानी कि ज़ाहिरी अमल, काज़ी कादन जो हिते इशारो तव्हां ॿई भले लिखी छॾियो। काज़ी कादन जो हिते इशारो ज़ाहिरी अमल आहे, यानी इल्मु त इल्मु असुल इल्मु जेको आहे उन ते अमल न आहे, जेको ज़ाहिरी अमल आहे उहा शइ ॿी आहे। दुनिया जो इल्मु पिरीअ जे पार ॾे नथो वठी हले। फ़िक़ह जा मसला, नहव जा दक़ीक़ कानून ॼाणण सां पिरी खे नथो पाए सघिजे। जेकॾहिं माना हीउ जेको ज़ाहिरी इल्मु आहे, ज़ाहिरी अमल आहे, जेको बि तव्हां अमल कयो था, इहो पढ़ो बढ़ो था, इन सां गॾु तव्हां पिरीअ खे न पाए सघंदव। उहो ॿियो आहे, उहो रस्तो ई ॿियो आहे। हाणे सूफ़ी शाइर आहिनि त उहे सूफ़ियुनि वारी नज़रियुनि वारी इहा झलक आहे, काफ़ी थी वियो। वॾी महिरबानी तव्हां सभिनी जी। असां हिनखे अॼु हिते था ख़तमु कयूं, सुभाणे इनशाला हितां ई असां नेक्स्ट में जेका हिन जी ॿियो शेयर आहे उहो वरी असां शुरू कंदासीं नेक्स्ट में। थैंक यू सो मच। अगरि को सवाल हुजे त तव्हां व्हाट्सएप ते मूंखे करे था सघो मैसेज में, बाक़ी न त हाणे मुंहिंजो क्लास आहे ॿियो। ऐं जंहिंखे एडमिशन वठणी आहे उहो बि मूंसां भले कॉन्टेक्ट करे। थैंक यू सो मच। अल्लाह हाफ़िज़।